एक सिंध जवान, एक सकाफत जवान, नारो सदा जिए सिंध जवान, जिए सिंध जवान। नाजरीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में अवामी न्यूज़ जे ॾिनल सॾु क़ौमी काज खे समूरी सिंध में भरपूर मोट मिली रही है। अवामी न्यूज़ जे सरवाण अब्दुल रज़ाक राजपूत खे जस पेश करण जो सिलसिलो जारी है, जंहिं सिंध जी सकाफ़त खे झरझंग में उजागर कयो है। खिपरो जे जीलानी यूथ फेडरेशन तालका खिपरो जे सदर फज़ल रहमान कुंभर, जनरल सेक्रेटरी असद अली कुंभर अवामी न्यूज़ ऑफिस में सजायल सकाफ़ती स्टूडियो जो दौरो कयो ऐं वचन वरजायो त 5 डिसंबर क़ौमी काज अवामी न्यूज़ सां गॾु मल्हायो वेंदो। आऊं सम्झां थो सिंध तुंहिंजो साह असां में, तइलीम सां आहे चाह असां में। आऊं सम्झां थो अवामी न्यूज़ जो जेको इहो सॾु आहे सकाफ़त जे हवाले सां इहो हिकिड़े क़िस्म जो बहितरीनु सॾु आहे। ऐं सम्झां थो जेको अवामी न्यूज़ जो सरवाण जेको अब्दुल रज़ाक राजपूत साहिबु आहे, हुन हमेशह जेको आहे सकाफ़त लाइ पाण पतोड़ियो आहे। त हिन चकर बि जेको आहे अवामी न्यूज़ जेको इहो सॾु ॾिनो आहे। इंशा ताला असां जीलानी यूथ फेडरेशन सिटी खिपरो जा जेके बि दोस्त आहियूं उहे असां हिन जे सॾ ते जेको आहे आजियां कंदासीं। अब्दुल रज़ाक साहिबु जेको आहे हिकु बहितरीनु क़दम खयों आहे ऐं इंशा ताला असां पंहिंजी जेका आहे पूरी कोशिशि कंदासीं JF जा जेके बि दोस्त आहिनि उहे 5 डिसंबर ते सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां असां जेको आहे गॾु थींदासीं इंशा ताला। ऐं इंशा ताला 5 डिसंबर ते अवामी सॾ ते अवामी न्यूज़ जे सॾ ते असां कुंभार बिरादरी जा जेके नौजवान आहियूं या पंहिंजो जेको आहे जीलानी जमायत जा जेके नौजवान आहियूं भरपूर नमूने सां असां जेको आहे हिकु वॾे जोश वलवले जज़्बे सां जेको आहे 5 डिसंबर वारे ॾींहुं असां रेलियुनि जी सूरत में निकिरंदासीं इंशा ताला। जेको आहे हिकु भरपूर जेका कोशिशि करे पंहिंजे ॾींहं खे सेलिब्रेट कंदासीं। अवामी न्यूज़ तरफ़ां 5 डिसंबर ते जेको सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जो ऐलान कयो, उन असीं भरपूर सपोर्ट कंदासीं ऐं भरपूर नमूने सां जीलानी जमात कुंभार कौम जेका भी है असीं रैलियों कढींदासीं ऐं शिरकत कंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।